कश्मीर जमायत इस्लामी कश्मीर पारां रैली कढी वई। कश्मीर में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ जमायत इस्लामी जा कारकुन रोडनि ते निकिरी आया। जमायत इस्लामी कश्मीर जे नायब अमीर सूबाई सिंध हाफ़िज़ नसरुल्लाह अज़ीज़ चन्नाए मक़ामी अमीर अफ़ज़ल अता कलवर जी अॻवानी में रैली कढी वई। एहतिजाजी रैली अलमदार चौक खां कश्मीर प्रेस क्लब ताईं कढी वई, जंहिंमें कारकुननि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। हाफ़िज़ नसरुल्लाह अज़ीज़ नायब अमीर जमायत इस्लामी सूबाई सिंध जो चवणु आहे त कश्मीर में ॾींहों ॾींहुं फुर अगवा ऐं लुट मार जे वाक़िअनि खां तंग अची शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि। शरीफ़ कारोबारी शहरी दहाड़नि खां न ॾींहं जो महफ़ूज़ आहिनि न राति जो महफ़ूज़, मजबूरन कश्मीर शहर छॾण ते तयारु आहिनि। पुलिस शहरनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण में मुकमल नाकाम थी वई आहे। मक़ामी अमीर अफ़ज़ल अता कलवर जो चवणु आहे त पुलिस मंशियात फ़रोश, जिस्म फ़रोशनि ऐं ग़ैर क़ानूनी कारोबार कंदड़नि खां भत्ता वसूल करण में मसरूफ़। धारियल विच शहर में ॾींहं जी रोशनी में शहरियुनि खे फूरियो वञनि था। जेकॾहिं शहरियुनि वज़ामत कनि था त गोलियूं हणी खेसि ज़ख़्मी कयो वञनि। धारियल कल्चर सबबि शहरियुनि जी ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे। कारोबार बि ठप थी वियो आहे। SSP कश्मीर बशीर अहमद बिरोही खां मुतालबो कयूं था त नाहिल SHO खे कश्मीर खे हटाए शहर में अमन अमान बहाल कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।